ठट्टो रिपोर्ट रज़ा ख़ास के लिए एसएसपी ठट्टो डॉक्टर मोहम्मद इमरान खान जे हुक्म ते ठट्टो पुलिस पारां मंशियात फरोशन ॾोहारिन अनासरन आदि ॾोहारिन गुटको मैनपुरी ख़िलाफ़ क्रैकडाउन गुटको सप्लाई कंदड़ 7 जवाबदार गिरफ़्तार केस दाख़िल 96 किलो गुटका मावा जा 645 पैकेट इंडियन गुटकनि जा 5000 प्याला एक अल्टो कार ऐं एक सुजुकी पिकअप ट्रक बरामद। एसएसपी ठट्टो जे हुक्म ते घोड़ाबारी साकरो ऐं ॾाहिरी पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते कामयाब कार्रवाइयूं करे 7 गुटको मादो विकिरो कंदड़ जवाबदारनि वहीद कुंभर मिठो कुंभर इमाम दीनू अमरू शकील अहमद मल्ला बशीर गंबड़ फयाज़ चांडियो मोहम्मद बख्श खे गिरफ़्तार करे वरितो। चांडियो गिरफ़्तार थियो। गिरफ़्तार जवाबदार जे कब्ज़े मां 96 किलो गुटका मादो 645 गुटका मावा 5000 पाउंड इंडियन गुटका ऐं हिकु अल्टो कार ऐं हिकु सुजुकी पिकअप हथ करे जवाबदारनि ख़िलाफ़ गुटका एक्ट तहत धारदार केस दाख़िल किया विया आहिनि। लाॻापियल पुलिस स्टेशनूं